खैरपुर जे खांगी स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि लाइ किताबी मेलो लगायो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे खान मोहम्मद। जी नाज़रीन, तालीम ऐं इंसान खे शऊर ॾिए थी। खैरपुर जे सिंध चिल्ड्रन स्कूल में किताबी मेले वारी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो मेहमान ख़ास अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जो अॻूणो प्रोफेसर डॉक्टर नजमा फुलपोटो, कुर्बान मंगी स्कूल जी प्रिंसिपल सलमा राजपूत इफ्तिताह कयो। किताबनि जे स्टॉलनि ते शागिर्दियाणनि किताब पढ़ण सां गॾु किताब ख़रीद कया। उन मौके ते किताबी मेले में आयल महिमाननि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि KTN न्यूज़ सां वीचार वंडींदे हिन रीत बयान कया। जॾहिं को सोशल मीडिया आई आहे, कंप्यूटर जे दौर आयो आहे त काफ़ी शयूं किताबनि खां मुंतक़िल थी करे कंप्यूटर अची वियूं आहिनि। पर दुनिया जे पढ़ियल लिखियल मुल्कनि में किताब दोस्ती, किताबनि सां दोस्ती ऐं किताबनि पढ़ण जो रुझान अञा ताईं बरक़रार आहे। पर बदकिस्मती सां असांजे हिन मुल्क में किताब तमामु घटि पढ़िया वञनि था, ख़ासि तौर ते ॿारनि अदब। किताबनि पढ़ण जो शौक़ु वधंदो ऐं आईंदा बि कोशिशि कंदा त इहे मेलनि में जेको आहे जाते काथे शरीक थियनि ऐं इन सां इलाही फ़ाइदो थिए थो। स्कूल जो बि हिकिड़ो नालो थिए थो ऐं हिकिड़ो वक़ार वधे थो स्कूल जो। त ज़रूरी आहे त इहे मेला वक़्त ब वक़्तु लॻाइजनि ॿारनि जे उत्साह खे पैदा करण जे लाइ, शौक़ु पैदा करण जे लाइ मेलनि जो वजूदु तमामु ज़रूरी आहे। किताबी मेलो लॻायो आहे जंहिंसां असांजे ॿारनि में पढ़ण जो शऊर तमामु घणो वधी रहियो आहे। असांजा ॿार ॾिसंदव तव्हां त केॾी दिलचस्पी सां हर किताब खे ॾिसी रहिया आहिनि ऐं उहे ख़रीद करे रहिया आहिनि। इन्हनि अहिड़नि क़िस्मनि जी एक्टिविटी सां ॿारनि में पढ़ण जो रुझान वधीक खां वधीक वधे थो। नॉलेज हासिल था करे सघनि। ही बुक्स ॿारनि खे ॼाणणु खपनि ऐं पंहिंजी तालीम में इज़ाफ़ो फरमाइनि। इहे बुक्स ॿारनि जे लाइ ॾाढा सुठा आहिनि, बहितरीनु आहिनि, उन्हनि खे नॉलेज मिलंदी। ऐं अॼु असांजे स्कूल में एक्ज़िबिशन लॻियो आहे ऐं हिते बुक्स वग़ैरह जी क्वालिटी ॾाढी सुठी आहे ऐं मां सभिनी खे चवंदमि ऐं सही आहे एक्ज़िबिशन असां लाइ इंजॉय करे रहिया आहियूं ऐं असां बुक्स बि पढ़ी रहिया आहियूं ऐं ॾिसी रहिया आहियूं। इलाही सारा बुक्स आहिनि, इन्हनि मां असांखे तालीमात मिलंदी, नॉलेज मिलंदी, इलाही इज़ाफ़ो आहे। इहे वठणु घुरिजनि असांखे। कैमरामैन जान मोहम्मद नारेजो सां गॾु खान मोहम्मद, KTN न्यूज़, खैरपुर मीरठ। नासिम चंडो